नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरों सिलसिलो जारी है। इन वक्त के मलीर में खबर ॾींदा आहियूं। कराची जे इलाइक़े मलीर में भेण ऐं भाइरनि सां जड़े बाद घर मां बॾी वयल 17 वरनि जी नारी जो लाश स्टील टाउन भरिसां पिपरी फिल्टर प्लांट जे नाले मां हथ आयो है। पुलिस हिक जवाबदार खिलाफ केस दाख़िल करे छॾियो, जंहिं छोकिरी खे ॻुझे नमूने मोबाइल फोन ॾिनो हो। स्टील टाउन थाणे जे SHO अकरम आराई मूजिब आचर जी सुबुह स्टील टाउन में पिपरी फिल्टर प्लांट भरिसां नाले मां 17 वरनि जी नारी जो 2 खां 3 ॾींहं पुराणो लाश मिलियो। लाश काफ़ी ॻरियल हो, पर मलीर जे फिल्टर प्लांट आचर ॻोठ जे रहवासी गोस मोहम्मद छोकिरी जे कपड़नि जी मदद सां पंहिंजी 17 वरनि जी धीउ शीना जे नाले सां सुञाणप कई। अकरम आराई मूजिब छोकिरी जो 4 जनवरी ते 3 वॻे संदसि भेण ऐं भाइरनि सां जहिड़ो थियो हो ऐं नाराज़ थी घर खां निकिरी वई हुई। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।